जी पनवाकल शहर जी शाही बाज़ार में 7 महीना अॻु सोनारो शहरी जेके एहसान सोनारो आहे जंहिंजी करोड़नि जी चोरी थी वई हुई उहा चोरी वापसि न थी आहे ऐं दुकानदार शहरनि ऐं मुख़्तलिफ़ तबिके माण्हुनि पारां पनवाकल में 3 ॾींहं शटर बंदि हड़ताल खे एहतजाज कया हुआ अलामती बुख हड़ताल कई वई हुई हींअर ताईं जेके 7 महीना गुज़री विया आहिनि चोरी वापसि न थी आहे हिते जेके दुकानदार ऐं सोनारनि एहतजाज कयो आहे उन सां ॻाल्हि ॿोल कयूं 7 महीना थी विया आहिनि मुसलसिल हड़ताल कईसीं अलाह तव्हांखे हिनखे बुख हड़ताल कईसीं हर शइ कोई तदारक न थियो आहे पुलिस स्टेशन जा चकर काटे काटे SSP ऑफिस जा DI साहिब सां सिर्फ़ु इहो ई दिलासो मिले थो 95% पहुची विया आहियूं जॾहिं 95% तव्हां पहुता आहियो त 5% अहिड़ी कहिड़ी रुकावट आहे जंहिंजे करे तव्हां मूंखे रुकवरी नथा ॾियो ऐं रुकवरी बि थी वई आहे अलहमदिल्ला तिजोरी मिली वई आहे चांदी मिली वई आहे महिरबानी करे मूंखे रुकवरी ॾियो हींअर मूंखे इहो ख़दशो आहे त चोरी जा ज़ोरी पहिरां पंजाब साइड हो कनि था जॾहिं SSP अमजद शेख मूंखे वाज़े चयो त असां आइडेंटिफाई कयो आहे हिकिड़ो माण्हू हितां जो आहे हिकिड़ो माण्हू जानवा वटां जितां तिजोरी मिली आहे ॾिसो हिकिड़ी कार वई उहा बि जानवा वटां मिली मोटरसाइकिलियूं चोरियूं थी उहे बि जानवा वटां जानवा में अहिड़ो कहिड़ो करिश्मो आहे जेका चोरी वञे थी उते जीअं ॿियूं चोरियूं मिलियूं आहिनि मुंहिंजी बि जानवा रिकवरी थी आहे हाणे महिरबानी करे मूंखे चांदी ऐं तिजोरी मिली आहे सोनो बि ॾियो कैश बि ॾियो सभ खां पहिरीं त अफ़सोस जी सां चवणो थो पए त असांखे हिते तहफ़ुज़ न आहे पनवाकल में तक़रीबन 7 महीना थी विया आहिनि असां सराप एहतजाज आहियूं पर असांजी कोई बि वार करण जे लाइ तयारु न आहे असां बलख़सूस सभ खां पहिरीं MNA असांजे तक जो साईं ख़ुर्शीद अहमद शाह खे असां रिक्वेस्ट था कयूं ऐं MP जाम सिफला धारे जो साहिब खे रिक्वेस्ट था कयूं त महिरबानी करे साईं असां तव्हांजा बच्चा आहियूं तव्हांजा वर्कर आहियूं महिरबानी करे साईं असांखे रिकवरी कराए ॾियो ऐं उन खां बाद में मां आजी सिंध DIG सखर SP सखर ऐं DSP पनवाकल SHO पनवाकल खे बि रिक्वेस्ट कंदासीं महिरबानी करे साईं असां ज़ुल्म थियल आहे असांजो तदारक कयो वञे महिरबानी 7 महीना असांजे पाड़े जो सोनार भाउ आहे एहसान अहमद उन चोरी थियल आहे करोड़नि जी ऐं सरापा एहतजाज असां सभु शहरी जेके बि हुआसीं एहतजाज कयासीं हड़तालूं कईसीं पर कोई बि तदारक न थियो आहे इन लाइ आला कमु करण असां गुज़ारिश कयूं था घुर कयूं था त हिन मज़लूम सां जेको बि नाहक थियो आहे ज़ुल्म थियो आहे हिन खे हक़ु ॾिनो वञे हिन सां जेको नाहक थियो आहे चोरी वापसि कई वञे पनवाकल शहर जे शाही बाज़ार में सोनारे एहसान मल्क जी चोरी थियल आहे 7 महीना गुज़री विया जेको वापसि न थी सघिया जिते शहरनि सोनारनि ऐं ॿियनि एहतजाज कयो आहे IG सिंध DIG सखर SSP सखर खां मुतालबो कयो आहे त चोरी थियल रक़म जल्द जेके आहे त वापसि कराए ॾिनी वई कैमरामैन नईम ड्रेव सां गॾु मुंडी ड्रेव KTN न्यूज़ पनवाकल।